आहियां सिकंदर बोलतार ऐं हीअ आहे इरफान राहुल जो। असां हींअर वाधू आहे जेको ख़ाली आहे, पाणी वाणी कुझु कोन्हे, हिते मौजूदु आहियूं। उहो वाधू वारो मेन गेट आहे, हुते एजाज़ लुंड ऐं सिकंदर सूमरो साहिबु मौजूदु आहिनि। असां वञूं पिया कराची व्लॉग पार्टी जिंदाबाद। एजाज़ असांखे फ़ोन कई किथे आहियो, असां चवंदा आहियूं वाधू आहे जो पाणी चेक कयूं पिया, पाणी आहे या कोन्हे। हुन चयो त असां बि पाणी चेक करणु अचूं छा? मुंहिंजो न, तव्हां पाणी चेक करणु न अचो, तव्हांजी ज़रूरत न आहे। असां पाणी वाधू कैमरामैन खे चवंदासीं थोरो वाधू आहे कि ॾेखारे कहिड़े क़िस्म जो वाधू आहे। बिल्कुलु अहिड़े वाधू आहे जेको कासिमाबाद खे पाणी ॾींदो आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था जो पाणी आहे, हिन में सिर्फ़ु गटरनि जो ई पाणी आहे। हे कासिमाबाद जो इलाइक़ो आहे, हिन में रुगो गटरनि जो पाणी आहे। वाधू आहे, शाख बि कोन थी लॻे, वाटर बि कोन थो लॻे। बिल्कुलु। ऐं साम्हूं कैमरामैन ॾेखारींदो, कैमरा जो मूड चेंज कंदो, हीउ वाधू वारो गेट ॾेखारींदो तव्हांखे। असां इहो वाधू वारो जेको आहे सो मेन गेट आहे, चौक आहे। ॾिसो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह लिखियो पियो आहे। हाणे असां तव्हांखे बिल्कुलु इन मूड में खणी हलंदासीं। असां तव्हांखे मशहूरु शख़्सियतनि जो दीदार कराईंदासीं, जंहिंमें एजाज़ अली लुंड बलोच ऐं सिकंदर अली सूमरो साहिबु। असां उन्हनि जे क़रीब पहुचण जी कोशिशि करे रहिया आहियूं। ऐं असां उन्हनि जे इंतज़ार में आहियूं। हू असांखे नज़र नथा अचनि, तो असां उन्हनि खे ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। असां उन्हनि खे ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं, उहो हिते ई किथे आहिनि, आस पास में आहिनि। ऐं असां उन्हनि जे बाक़ाइदे असां उन्हनि जे जेको आहे सो साम्हूं बीठा आहियूं, पर हू असांखे नज़र कोन पिया अचनि। ऐं असां बि उन्हनि खे पंहिंजी नज़रुनि सां कोशिशि जारी आहे। गेट इलाही दरख़्त आहिनि, इन जे करे गेट जेको आहे सो सही नज़र कोन पियो अचे हेॾा। बाक़ी ये गाड़ी आहे, असां ईंदासीं कराची। असांखे जेको आहे एजाज़ लुंड साहिबु ऐं सिकंदर सूमरो साहिबु असांखे नज़र अची विया आहिनि ऐं हो फुटपाथ ते वेठा आहिनि। ईअं लॻे थो ट्रेन छुटी वई आहे, पर न, गाॾी अचण वारी आहे, ट्रेन कोन ईंदी हिन प्लेटफॉर्म ते। माशाअल्लाह ज़बरदस्त। माशाअल्लाह, छा हाल आहे? सही ख़ुशि आहियो? केरु आहे? तबियत सही आहे? हथु ॾिनोसीं? हाँ माशाअल्लाह माशाअल्लाह। एजाज़ अली लुंड सुप्रीडेंट बोर्ड ऑफ रेडियो ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी आसरा, सिकंदर सूमरो जूनियर क्लर्क BCS 11, प्रेसिडेंट बोर्ड ऑफ रेडियो हैदराबाद। साजिद सदर जे बारे में तव्हां कुझु चयो पए? मुंहिंजो 6 बजे निकितो आहियां, जेको पतो आहे अलाए कॾहिं गाॾी थो अचे, अलाए गाॾी जॾहिं पहुचे वो साईं हेलीकॉप्टर ते अचे पियो। हेलीकॉप्टर ते अचे पियो, हेलीकॉप्टर ब्रेक ई कोन्हे का। कराची सदर। अस्सलाम वालेकुम साईं, जाला ख़ुशि आहियो? सर अंदर बस गेट खां टपी अचो, हिते बीठा आहियूं अंदर। सिंध सेक्रेट में मौजूदु अभी बैंक आहे, अभी बैंक सां गॾु। हाँ अचो अचो अंदर अचो। असां हिन वक़्तु उस्मान होटल कराची पहिरियां टाउन में मौजूदु आहियूं। सभिनी दोस्तनि जो तारुफ़ आऊं कराए चुको आहियां। साजिद सदर आहे, साजिद मीमन साहिबु। अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? साहिबु एजाज़ लुंड द्वारींदो, साजिद सदर जे हथु द्वारींदो। अचो तव्हांखे हथु द्वारण जो मंज़र ॾेखारियूं। साजिद सदर, हीउ ॾिसो हथु धोइण जा मंज़र।
महिमान नवाज़ी जो आला मिसाल उस्मानिया होटल पहिरिया टाउन जे वेझो। हीअ ॾिसो उस्मानिया रेस्टोरेंट लिखियो पियो आहे। सिंधी सकाफ़त खे उजागर करण वारा ॿई सिंध जी सकावत खे उजागर करण वारा ॿ नौजवान ऐं सुतल जज़्बनि खे जाॻाइण वारो सिकंदर सुमरो। रोज़ राति जो व्हाट्सएप परेशान हाल खटक रोज़ व्हाट्सएप ग्रुप ते राति जो इंतज़ारु कंदा आहियूं ऐं एजाज़ लुंड टाइम ॾिसंदो आहे त केतिरो टाइम आहे। डिलीवरी थी